टाउन कमेटी जामशहर जे मुलाज़िमनि पारां ट्रेज़री वसीले पघार ॾियण लाइ रैली कढी वई। टाउन कमेटी वर्कर्स यूनियन तरफ़ां पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन जे सॾ ते करम अली ब्रह्माणी, गुलाम शबीर भल्ला, इमरान खान ॿिनि जी अॻवानी में शहर जे जीएम सेठ चौक खां जामशहर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं मुतालबनि जी मनता लाइ प्रेस क्लब अॻियां नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे सदाईं नज़रअंदाज कयो थो वञे। हिननि चयो त हू पघारूं वक़्त सिर न मिलण ऐं ॿियूं सरकारी सहूलियतूं न हुजण सबबि तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असांजूं पघारूं ट्रेज़री जे ऑनलाइन न हुजण करे असांखे सख़्तु परेशानियूं आहिनि, सख़्तु तकलीफ़ आहे। असांखे वक़्तु सिर पघार नथी मिले, असांजे रिटायर मुलाज़िम वक़्तु सिर पेंशन नथी मिले, वक़्तु सिर उनखे ग्रेजुएटी नथी मिले। असां फाका कशी कटण ते मजबूर आहियूं। हींअर असां वटि जेकी सैलरी अचे थी, कॾहिं ऑडिट जो मसइलो ॿुधाईंदा आहिनि, कॾहिं कहिड़े पासे पिया ॿुधाइनि, कहिड़े पासे असांखे टाइम ते पघार मिले कोन थी। ताज़ो असांजे टनी जाम हिकिड़ो साथी असांजो ख़ुदकुशी करे छॾियो, हुनखे टाइम पघार न मिलियो, हुनजा बचा फाका कशी में। और मुतालबो कयो त संदन पघारूं ऑनलाइन ट्रेज़री ज़रिए ॾियण समेत सिंध गवर्नमेंट वारियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।